हिन फन में मुश्किलात केतिरी आहे छो जो जॾहिं तव्हां कन्वर्सेशन कंदा आहियो असां तव्हांजी ॻाल्हि कंदासीं त जॾहिं मिंटो जे बारे में तव्हां डायलॉग्स ॻाल्हाईंदा आहियो त यकीनन इहो फील थींदो आहे त मिंटो पाण ई ॻाल्हाए थो त इहो केतिरो ख़तरनाक आहे या केतिरो मुश्किल आहे इन तरीक़े सां ॻाल्हाइणु। इहो ईअं आहे त ज़ाहिर आहे माण्हू पहिरियों त चवंदा आहिनि त यार ही त बेवकूफ़ था ठाहियो ही तव्हां पाण ई था ॻाल्हायो त मां उन्हनि माण्हुनि खे चवां त दिस इज़ कॉल्ड वेंट्रिलोक्विज़म, मां ई इहो ॻाल्हायां थो। त हाणे हिन में ईअं आहे त मुंहिंजो मुंहुं तव्हांखे साइलेंट लॻंदो ऐं ही ॻाल्हाईंदो, पर कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे वांगी करे था सघां, अगरि हे करे था सघे त वांगी करे था सघां, अगरि वांगी हू बंदि करे छॾियां त हाणे आवाज़ कारो थी अचे इहा ख़बर नथी त इहो मिंटू खे बि फन ईंदो आहे। सो कॾहिं कॾहिं इहे मुश्किलात उन वक़्तु थींदियूं जॾहिं कुझु अहिड़ा अल्फाज़ आहिनि वेंट्रिलोक्विज़म जा जेके असांखे उहे थोरा हाइड करणा हूंदा आहिनि त जीअं माण्हुनि खे ख़बर न पए त इट्स लाइक केरु ॻाल्हाए। ऑनलाइन क्लासिस तव्हां ईअं नथा चई सघो त मां पर्टिकुलरली वरितियूं आहिनि, बट आई लर्न फ्रॉम सोशल मीडिया। पर नंढे लाइ त सोशल मीडिया हुयो बि न उन दौर में, त असांखे इहो ॿुधायो जॾहिं तव्हां इहो कमु शुरू कयो त तव्हांखे लॻे पियो त पाकिस्तान में वाहिद फर्स्ट पर्सन तव्हां हूंदो? इहो बिल्कुलु मूंखे अंदाज़ो न हुयो। मां त बसि शौक़ में शुरूआत जीअं कार्टून एनिमेशन जी तव्हांखे ॿुधायां तो स्टार्ट कयमि, पर कॉन्सेप्ट इहो त पपेट इन्हनि जा ठाहिणा आहिनि मूंखे। देन आई केम टू नो कि यूएस में कोई हिकिड़ो इहो ठाहे थो पियो, त उन्हनि खे मां उहो कार्टून कैरेक्टर्स मोकिलिया, उहे डिज़ाइन थियण लॻा ऐं पोइ हिकिड़ो उन्हनि मां अची वियो। अच्छा, तो यो भी यूएस में इजाद थी आयो आहे। जी जी, तो डिजाइनिंग मुंहिंजी हुई सॼी कार्टून जी। हां मिंटू यार तव्हां त इंटरनेशनल निकतो बेसिकली विदाउट वीजा इंटरनेशनल, सो एड़ो माना अमेरिकन नेशनलिटी आहे जेकॾहिं असां चऊं आइडेंटिटी त हितों जी आहे, पर मैन्युफैक्चरर पाकिस्तानी निजात अमेरिकन। अच्छा, असां नंढा हूंदासीं न मुबशिर, मूंखे यादि आहे कार्टून ईंदा अंकल सरगम ऐं त मतिलबु थोरो इन जी जेका मिंटू जी मैन्युफैक्चरिंग आहे उनखे ॾिसी मूंखे उहो सॼो यादि पियो अचे, थोरो उहो टच पियो अचे। सो पाण खे असांखे डिफरेंस हूंदो त जेके ॻाल्हाईंदड़ हुया साईं जन उहे पाण शो न दैट इज कॉल्ड पपेट शो। हां वो त बिल्कुलु ऐं मां वरी तरजीह इहा बि ॾिनी शुरू में त मां मुंहिंजो सोशल मीडिया ते जेको बि कमु हले थो उर्दू में हूंदो हुयो, बट मुंहिंजे कुझु दोस्तनि मूंखे सलाह ॾिनी त यार हाणे सिंध वारनि खे बि थोरो गिफ्ट ॾियूं ऐं हिननि खे ॿुधायूं त तव्हां आहियो केरु, छो मोस्टली मूंखे माण्हू न सम्झंदा त मां सिंधी आहियां। सो आई केम टू नो दैट फेबरवरी 2026 में मां सिंधी में कॉन्टेंट ठाहिणु शुरू कयो। हिकिड़ो बूम मिलियो मूंखे सिंधी भाउरनि ऐं भेनरुनि जो, जेको इंटीरियर खां ख़ासि तौर ते पेड़नि जा जेके उन्हनि असांजे गिफ्ट जे लाइ चवनि मिंटू खे, मूंखे न, त उहो ॾाढो पज़ीराई मिलणु शुरू थी वई। आई थॉट दैट के ही मुंहिंजी जेकी आहे सिंध जी धरती आहे, त इहा ख़ुशबू जेकी आहे मूंखे इहा फील करणी आहे, त मां सिंधी में बि कॉन्टेंट ठाहिणु शुरू कयो। ठीकु आहे, त मिंटू तव्हांखे खाइण पीअण में छा पसंदि आहे, छा रूटीन आहे तव्हांजी पूरे ॾींहं जी? मां सिर्फ़ु दिमाग़ खाईंदो आहियां। दिमाग़ खाईंदो बस शौक़ सां। असांजो मगज़ जेको आहे न ॾाढो सुठो हेल्दी आहे। ठीकु आहे, न त पोइ तव्हांजा फैन तव्हांखे पेड़ा मोकिलनि था, सौगात मोकिलींदा आहिनि, पोइ उहा काॾे थी वञे? खाई थो वञे। हे जाती आहे, फराज़ सां जाती थो करे इहा। ठीकु आहे, बिल्कुलु सही आहे। अच्छा, मूंखे फराज़ इहो ॿुधायो त जीअं ज़ाहिर आहे अव्हांजो पार्ट टाइम हिकिड़ी जॉब आहे तव्हां जॾहिं कयो था, पर अगरि कोई आर्टिस्ट चाहे त सिर्फ़ु वेंट्रिलोक्विस्ट, हाणे मूंखे ॾिसो मुश्किल थो थिए चवण में, पर बहरहाल इन फील्ड खे रखी करे इन में ई अर्न करे, त मतिलबु छा चांसिस आहिनि उहो करे सघे थो सर्वाइव या न? ॾिसो, इन में पहिरियों त इहो आहे जो हिकिड़ो मां कॉन्सेप्ट ठाहियो हुयो, लोग क्या कहेंगे। अगरि मां सिंधी में चवां त माण्हू छा चवंदा, त इहो वाकई में शुरूआत ईअं ई थी त माण्हू छा चवंदा त यार हे छा करे थो, माना हेॾी एज जो माण्हू वरी पपेट खणी वेठो आहे, छा मिलंदो हिन मां। पर मूंखे अमी चयो त, अमी जा लफ़्ज़ हुया त बेटा तव्हां कंहिं ॿिए जे चेहरे ते अगरि मुस्कुराहट था खणी अचो त उहो सदका जारी आहे।